खबर सूत्रों जारी मटियारी खबर नाल 11 जुलाई पॉपुलेशन आल मीडिया रीते नूर शाह आलम खान प्रेस क्लब मटियारी ताईं सवे माण्हुनि ऐं औरतुनि सां गॾु रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी शाबुद्दीन मेमन, अब्दुल सत्तार, तौफ़ीक मेमन, दोस्त अली शेख, इम्तियाज हाशमानी, आमना नसरीन ऐं ॿियनि कई। रैली में शरीक हेल्थ डिपार्टमेंट समेत पॉपुलेशन जे अमले समेत वॾी तादाद में औरतुनि ॿारनि शिरकत कई। शिरकत कंदड़ ते हथनि में प्ले कार्ड पिणु मौजूद हुआ। अॻवान खिताब कंदे चयो त 11 जुलाई पॉपुलेशन जो आल मीडिया उहो मैसेज थो ॾिए त थोड़ा ॿार प्यारी प्यार जेतिरा थोड़ा ॿार हूंदा ओतिरा वसाइल वधीक हूंदा। आबादी ते कंट्रोल ज़रूरी आहे। महांगाई जे हिन दौर में परवरिश करणु तमामु ॾुखियो आहे। असीं अवाम खे आगाही ॾियणु चाहियूं था त जेतिरी पॉपुलेशन घटि हूंदी ओतिरा मसइला घटि थींदा। असीं उन्हनि फैमिलीज़ खे आगाही ॾियणु चाहियूं था त थोरनि ॿारनि सां घराणो ख़ुशहाल रहे थो। ॿारनि में वफ़ो करणु लाज़मी आहे। इन मौक़े ते पॉपुलेशन खाते मटियारी ऑफिस में सेमिनार पिणु कयो वियो, जंहिं में पूरी ज़िले जे डॉक्टरनि, अमलनि ऐं ऑफिसरनि जी वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।